नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद जे शहर जे सभिनी वार्डनि में अफ़गानियुनि समेत धारियुनि जा वोट दाख़िल हुजण जो इंकशाफ हिननि वोटनि खे कटियो वञे, न त असल शहरी अक़लियत में अची वेंदा। अहिड़ो इज़हार टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे इजलास में चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राव ख़िताब कंदे कयो। हिन चयो है त असांजे सुध में आयो है त न्यूज़ सईदाबाद जे 6 ई वार्डनि जिन में माण्हुनि जी का बि प्रॉपर्टी न आहे, हुननि जा वोट दाख़िल कया विया आहिनि। हिननि जी जांच पड़ताल बाद हिननि वोटनि खे कटण लाइ पाकिस्तान इलेक्शन कमीशन खे लिखियो वियो आहे, पर हुन जो को बि ख़ातिर ख़्वाह जवाब न मिलियो आहे। वार्ड नंबर 3 जे PMLN सां लाॻापियल जनरल काउंसिल राव मोहम्मद असलम वोट लिस्टूं ॾेखारींदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त 2018 जी वोट लिस्टनि में शहरनि जे वार्ड नंबर 4 में बि घटि में घटि 200 वोट अहिड़ा दाख़िल कया विया आहिनि जंहिंजो न्यूज़ सईदाबाद शहर सां को बि तरह सां वास्तो न आहे, जंहिंजो एतिराज़ात इलेक्शन कमीशन वटि दाख़िल कराया आहिनि। काउंसिल इलेक्शन कमीशन खां पुरज़ोर मुतालबो कयो त फौरी तौर ते अफ़गानियुनि समेत ॿारहड़ी जे आसपास जा वोट जेके सियासी बुनियाद ते शहर में दाख़िल कया विया आहिनि इहे कटिया वञनि, न त हिननि धारियुनि असल शहरी ते हावी थी वेंदा। इजलास में ॿुधायो वियो त टाउन कमेटी जे माहाना किस्त 96,54,000 रुपया ईंदी हुई, इहा कटिजी हाणे 44,77,000 रुपया अचे थी, जॾहिं त पघार ऐं पेंशन ते माहवार 50 लख रुपया ख़र्च अचे थो। इन तरह फाइनेंस खाते सिंध ॾांहुं टाउन कमेटी जी बकाया कटौती जी मुद में 7 खां 8 करोड़ रुपया रहनि था। हिन लाइ तक जे MNA MPA खे नोटिस वठी CM सिंध जंहिं वटि फाइनेंस खातो पिणु आहे, इहा रक़म रिलीज़ कराइण लाइ दिलचस्पी वठणु घुर्जे। इजलास खे आगाही ॾिनी वई त टाउन कमेटी जा 42 दुकाननि इन्हनि दुकाननि ॾे 7.5 लख रुपया बकाया मसवाड़ जी मुद में बकाया रहियल आहिनि। हिननि बकाया जात जी वसूली ऐं दुकानदार जो किरायो वधाइण लाइ दुकानदारनि खे नोटिस ॾिना वञनि। इजलास में न्यूज़ सईदाबाद ट्रैफिक हादसे जे फोती ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि जी माली सहकार लाइ सिंध हुकूमत खे पुरज़ोर अपील कई वई आहे। न्यूज़ सईदाबाद शहर में रद पचाए जे वक़्तु ई सुई गैस जो प्रेशर घटि हुअण ते मज़म्मती ठारा पास करे सुई गैस इख्तियारनि खे हिन तरफ़ तवजह ॾे प्रेशर वधाइण लाइ ख़त लिखियो वियो, जॾहिं त चेयरमैन टाउन कमेटी हाजी अज़ीज़ अहमद राव सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद जी गुज़ारिश शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी लाइ वधीक 8 कंप्यूटर ॾियण जो ऐलान कयो, जिथे शागिर्द ऐं नौजवाननि खे मुफ़्त कंप्यूटर सिखिया ॾिनी वेंदी। उन खां पहिरीं TC न्यूज़ सईदाबाद जनरल काउंसिल हाजी अब्दुल फतेह मेमण अॻूणे काउंसिल ऐं राव आशिक अली राजपूत न्यूज़ सईदाबाद ट्रैफिक हादसे में फौत थियल 12 पोरियतनि जे मग़फ़िरत लाइ ख़सूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।